हिक तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साबित थी आहे त औरतुनि जो मुदाफ़ियती निज़ाम मर्दनि जी भेट में देर सां पुराणो थिए थो। इन लाइ औरतूं मर्दनि जी भेट में डिघी उमिरि माणनि थियूं। जापानी साइंसदाननि जो चवणु आहे त उमिरि सां गॾोगॾु मर्दनि जो मुदाफ़ियती निज़ाम कमज़ोर थियण सां संदनि उमिरि घटिजी वेंदी आहे। तहक़ीक़ मूजिबि मुदाफ़ियती निज़ाम जे मुआइने बादि कंहिं बि शख़्स जी उमिरि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। मुदाफ़ियती निज़ाम जिस्म में कैंसर ऐं इन्फेक्शन ख़िलाफ़ मुदाफ़ियत पैदा कंदो आहे ऐं निज़ाम में कमज़ोरी सबबि बीमारियूं हमलेआवर थींदियूं आहिनि। जापानी तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साबित थी आहे त मर्दनि ऐं औरतुनि जी उमिरि में फ़र्क़ जो सबबु वधंदड़ उमिरि सां मुदाफ़ियती निज़ाम में ईंदड़ तब्दीलियूं ई आहिनि। टोक्यो मेडिकल एंड डेंटल यूनिवर्सिटी जे मुहक़िक़नि 356 औरतुनि ऐं मर्दनि जी रत जा नमूना गॾु कया। उन्हनि माण्हुनि जी उमिरि 20 खां 90 सालनि ताईं हुई। रत जे नमूननि में अछनि सेल्स ऐं संदनि मालिक्यूल्स जी सतह जांची वई, जेका सिधी रीत मुदाफ़ियती निज़ाम जे सेल्स सां वाॻियल हुआ। तहक़ीक़ मूजिबि मर्द ऐं औरतूं ॿिन्ही में उमिरि सां गॾोगॾु अछा सेल्स घटिजंदा आहिनि। तहक़ीक़ में औरतुनि ऐं मर्दनि में मुदाफ़ियती निज़ाम जा ॿ अहम जुज़ टी सेल ऐं बी सेल जो तफ़सीली मुआइनो कयो वियो। टी सेल जिस्म खे इन्फेक्शन खां बचाईंदा आहिनि, जॾहिं त बी सेल जिस्म में एंटीबॉडीज़ ठाहींदा आहिनि। ख़बर पई त मर्दनि में उमिरि सां गॾोगॾु बी सेल ऐं टी सेल घटिजण जी शरह वधीक हुई, जॾहिं त औरतुनि में उमिरि वधण सां गॾोगॾु मुदाफ़ियती निज़ाम में ॿिनि क़िस्मनि जा सेल्स तेज़ीअ सां वधंदा आहिनि, जेके कुदरती तौर ते बीमारियुनि जो ख़ात्मो कंदा आहिनि। मुहक़िक़नि जो चवणु आहे त मुदाफ़ियती निज़ाम जे जाइज़े मां कंहिं बि शख़्स जी उमिरि जो तयन करे सघिजे थो। तहक़ीक़ में चयो वियो आहे त नतीजनि मूजिबि मुदाफ़ियती निज़ाम जो देर सां कमज़ोर थियण ई औरतुनि जी उमिरि वधीक हुजण जो सबबु आहे। डॉक्टर डोनाल्ड इन ॾस में चवे थो त कुअनि ते कयल तहक़ीक़ में बि अहिड़ा ई नतीजा साम्हूं आया हुआ।